नाज़रीन ते बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कंदालूं। लखी गुलाम शाह खां लखी गुलाम शाह भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे में ॻोठ जंग महरवासी नौजवान आफ्ताब महर फौत थी वियो आहे ऐं आबिद महर जख्मी थी पियो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं त फोती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। लखी गुलाम शाह खां लखी गुलाम शाह भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे में ॻोठ जंग महरवासी नौजवान आफ्ताब महर फौत थी वियो आहे ऐं आबिद महर ज़ख्मी थी पियो आहे। इन हवाले से अधिक तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी लखी गुलाम शाह जो रिपोर्टर गोगीराम असां सां लाइन ते मौजूद है। जी गोगीराम, अपडेट कजो, वधीक छा तफसील आहिनि? खतरनाक वाक़ियो पेश आयो आहे सखर शिकारपुर क़ौमी शाहरा ते जान खान थाने जी हद में जेको आहे लखी मोड़ वटि तेज़ रफ़्तार ट्रालर जो जेको आहे मोटरसाइकिल सवार खे टक्कर खणी करे शदीद ज़ख्मी करे छॾियो। जॾहिं त इतला ते जान खान पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख्मियुनि खे खणाए लखी अस्पताल आंदो वियो, जितां एक जणे की हालत इंतहाई गणती जोगी हुजण सबब जेको आहे उनखे सखर रेफर कयो। आफ्ताब अहमद महर जेको आहे सखर जेको न्यू पियो वञे त उनखे रस्ते में सखर पहुचण खां अॻु ई दम धणी हवाले करे छॾियो ऐं फौत थी वियो। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त ट्रालर ड्राइवर जेको आहे टक्कर हणण बाद फरार थी वियो आहे ऐं जेको आहे हथ न अची सघियो आहे। लखे नौजवान जो लाश ॻोठ जुंग महर में पहुचण ते घर भातियुनि में कोराम मची वियो आहे। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।